जय झूलेलाल। मां मोहित सिद्धपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। हलो त पहिरीं शुरू कयूं अॼु जी तिथि सां। अॼु अंग्रेजी तारीख़ 21 जनवरी 2023, छंछर जो ॾींहुं, हिंदू महीनो माघ मास जो कृष्ण पक्ष जी उमास। शुरू था कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं सोचे सम्झे करे ॻाल्हाइणो आहे। जेतिरो थी सघे पंहिंजे मन खे स्थिर रखिणो आहे, न त काई न काई अनबन थी सघे। पंहिंजे माउ पीउ सां आशीर्वाद वठंदा त तव्हांजो ॾींहुं ॾाढो सुठो वेंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं सुख जी प्राप्ति कराईंदो। कोई बि नओं कमु करण जे लाइ हुननि जे लाइ अॼु ॾींहुं सुठो आहे। विजय जी प्राप्ति थींदी, धन जी प्राप्ति थींदी। कोई बि भगवान जी पूजा कंदा त तव्हांजो ॾींहुं अॼु ॾाढो सुठो वेंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि जे लाइ अॼु स्वास्थ्य में लाभ थींदो, धन जी प्राप्ति थींदी ऐं काई न काई ख़ुशीअ जी समाचार ज़रूर प्राप्त थींदी त तव्हांजो ॾींहुं अॼु सुठो वेंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि जे लाइ अॼु शिव जी पूजा ॾाढी लाभदायक साबित थींदी त कोई बि शिव मंदिर वञी करे खीर पाणी चाढ़ण सां तव्हांजी मन जी कामनाऊं पूरी थींदियूं। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु विवादनि सां परे रहणो आहे त हुननि जो ॾींहुं सुठो वेंदो। धन जी प्राप्ति बि थी सघे ऐं स्वास्थ्य बि सुठो ई रहंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि जे लाइ अॼु सेहत में सुधारो थींदो ऐं काई न काई यात्रा थियण जी संभावना आहे त भगवान गणेश जो नालो खणी करे यात्रा जो प्रारंभ कजो त तव्हांजो ॾींहुं ऐं यात्रा ॿई सफल वेंदी। तुला राशि। तुला राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छाऊं पूर्ण करण वारो आहे। कोई बि इच्छा हुजे, भगवान जो नालो वठी करे पंहिंजे कम जी शुरूआत कंदा त तव्हांजे सभु कम रास थी वेंदा ऐं भगवान जी कृपा ईंदी रहंदी। अॼु जो ॾींहुं ॾाढो सुठो वेंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि जे लाइ अॼु सुख जी प्राप्ति थींदी। धन प्राप्ति जे लाइ हुननि खे मां लक्ष्मी जी आराधना कंदा त अवश्य धन प्राप्त थींदो। धनु राशि। धनु राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं धन लाभ कराईंदो। ज़मीन जा सौदा करण जे लाइ अॼु जो ॾींहुं हुननि जे लाइ ॾाढो लाभदायक फल साबित थींदो। स्वास्थ्य बि हुननि जो ठीक ई रहंदो। मकर राशि। मकर राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं ख़ुशख़बरी ऐं सुख ॾियण वारो हूंदो। हुननि जो स्वास्थ्य सुठो रहंदो ऐं धन जी प्राप्ति बि थी सघे। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं थोरो सावधानी बरतनी आहे, छो त धन हानि थी सघे। उन जे लाइ तव्हांखे कोई बि मंदिर में वञी करे भगवान सां प्रार्थना करे अचणी आहे त तव्हांजो ॾींहुं ठीक वेंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे ख़र्च ते ध्यानु ॾियणो आहे। जेतिरो थी सघे हिसाब किताब में ऐं पंहिंजे ख़र्चनि ते ध्यानु ॾियणो पवंदो, न त वॾो कोई नुक़सान थी थो सघे। जेतिरो थी सघे ओतिरो पंहिंजो मन स्थिर रखिणो आहे ऐं सोचे सम्झे करे ई कदम खणना आहिनि। स्वास्थ्य हुननि जो ठीक ई रहंदो। अचो त ॾिसूं छा आहे अॼु ज्ञान जे पिटारे में। हनुमान जी ऐं सिंदूर। हनुमान जी जे सिंदूर लॻाइण जो तरीक़ो अॼु तव्हांखे ॿुधाईंदोमांव। जॾहिं बि तव्हां हनुमान जी जे मंदिर वञो, हुननि जे सॼे पैर जे अंगूठे खां तव्हांखे सिंदूर खणणो आहे ऐं पंहिंजे मस्तक ते लॻाइणो आहे। हुन सां तव्हांखे धन लाभ थींदो, शत्रुनि जो नाश थींदो ऐं सुख संपदा जी प्राप्ति थींदी।
त अॼु खां पोइ तव्हांखे ध्यानु रखिणो आहे त हुननि जे सॼे पेर जे अंगूठे खां सिंदूर खणी करे पंहिंजे मस्तक ते लॻाइणो आहे त हुननि जी कृपा तव्हांजे मथां बरसंदी रहंदी। त अॼु जो एपिसोड हिते ई समाप्त कयूं। वरी मिलंदासीं सुभाणे तारनि जे खेल में। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पहिरियों OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।